अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। कोटड़ीअ मां रियाज़ टालपुर जी ख़बर शामिल कंदासीं। कोटी म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ीअ में पीअण जे साफ़ पाणीअ जी खोट ख़िलाफ़ नौजवान तहरीक पारां मेणबत्तियूं ॿारे एहतजाज, ॿारनि जी वॾे अंग में शिरकत, ज़ोरदार नारेबाज़ी। कोटड़ी म्यूनिसिपल कमेटी ॿोलाड़ीअ में 20 खां मथे कॉलोनियुनि में पीअण जे साफ़ पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ पाकिस्तान नौजवान तहरीक पारां पोपट ॻोठ पाणीअ जी टांकी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि अब्दुल सत्तार लोहर, पुनल चांडियो, असद ख़ान ऐं उर्सरुंद ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त जदीद दौर में बि लखनि जी आबादी पीअण जे पाणीअ खां महरूम आहे। 20 खां मथे कॉलोनियुनि में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां पाणीअ जी हथरादू खोट करे पोरे तबिके खे अज़ियत में मुब्तला कयो वियो आहे, जेके इंतज़ामिया जी नाअहली आहे। असीं हज़ारे रुपयनि में टैंकर ख़रीद करे पाणी पीअण ते मजबूर आहियूं। हुननि मुतालबो कयो त साइट में पाणीअ जी हथरादू खोट फौरी तौर ते ख़तमु करे पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।